वेलकम बैक नाज़रीन। ख़बरनि जी शुरूआत कंदासीं अॼु जी अहम तरीन ख़बर सां। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनावला चयो त सियासी बुनियादनि ते क़ाइमु कयल केस ख़त्म थियण घुरिजनि। नवाज़ लीग ख़िलाफ़ सियासी बुनियादनि तहत दाख़िल केस कानून मूजिबि ख़त्म थी रहिया आहिनि। लाहौर में मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे राणा सनावला चयो त कूड़ियूं इल्ज़ाम हणंदड़ बरतानवी अख़बारनि वज़ीर आज़म खां माफ़ी वरिती आहे। इमरान बि माफ़ी वठे। पार्टी नवाज़ शरीफ़ खे दरख़्वास्त कई आहे त वतन वापसि अची इलेक्शन मुहिम हलाए। PTI वारा सियासत बचाइण लाइ मुल्क जो नुक़सानु करे रहिया आहिनि। ॿियनि ते करप्शन जा इल्ज़ाम मढ़ींदड़ पाण करप्शन में मुलविस निकितो आहे। ख़बर आवाज़ शेयर कई पिया। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनावला जो चवणु आहे त सियासी बुनियादनि ते क़ाइमु कयल केस ख़त्म थियण घुरिजनि। नवाज़ लीग ख़िलाफ़ सियासी बुनियादनि ते दाख़िल केस कानून मूजिबि ख़त्म थी रहिया आहिनि। लाहौर में मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे राणा सनावला चयो त कूड़ो इल्ज़ाम हणंदड़ बरतानवी अख़बार वज़ीर आज़म खां माफ़ी वरिती आहे। इमरान बि माफ़ी वठे। पार्टी नवाज़ शरीफ़ खे दरख़्वास्त कई आहे त वतन वापसि अची इलेक्शन मुहिम हलाए। PTI वारा सियासत बचाइण लाइ मुल्क जो नुक़सानु करे रहिया आहिनि। ॿियनि ते करप्शन जा इल्ज़ाम मढ़ींदड़ पाण करप्शन में मुलविस निकितो आहे।